अस्सलाम वालेकुम नाज़रीन। कल्चर ॾिहाड़े जे हवाले सां सिंध जी सकाफ़ती ईद जे ॾिहाड़े सां जेका धरती टीवी जी ख़ुसूसी नशरियात हले पई, हिकु भेरो ॿीहर अवां सभिनी खे उन में चऊं था असीं भलीकार। ऐं जेका मुख्य तक़रीब आहे सिंध जी दिलि कराची में प्रेस क्लब ते, उहा बि हिन वक़्तु हले पई। ऐं हीअ नशरियात सुबुह खां वठी कंटिन्यू हले पई। मुख़्तलिफ़ दोस्त जेके आहिनि हिते अचनि पिया, मोज़िज़ महिमान हिते अचनि पिया, ऐं सॼो ॾींहुं अव्हां खे धरती टीवी जी स्क्रीन ते मुख़्तलिफ़ जेके आहिनि रंग नज़र आया हूंदा। सो हिन वक़्तु आऊं ऐं अनैना अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं ऐं इंतिहाई ख़ूबसूरत ज़बरदस्त महिमान जेके आहिनि उहे बि असां सां गॾु हिन ट्रांसमिशन में मौजूदु आहिनि। उन्हनि सां असीं कंदासीं कल्चर ॾिहाड़े जे हवाले सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं। सो सभ खां पहिरियां आउं तारुफ़ कराईंदो हलां साईं मुनवर मैसर साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। पाण कंहिं बि तारुफ़ जा मुहताज न आहिनि। उहिदे जे हिसाब सां त ॾिठो वञे त हिन वक़्तु हू DG जेके आहिनि उहे साइट आहिनि, पर उनखां अलावा उन्हनि जो तमामु घणो हिकिड़ो कमु आहे, ख़ासि तौर ते सूफ़ीज़म जे हवाले सां हिकिड़ी दरगाह जेका आहे उन्हनि खे बि हू पाण संभालिनि पिया। ऐं सूफ़ी मेलो जेको आहे हैदराबाद में केतिरनि ई सालनि खां थिए पियो ज़बरदस्त अंदाज़ में। ऐं सिंध जेका सदियुनि खां असांजी शनाख़्त आहे, सुञाणप आहे सूफ़ीज़म वारी, उनखे अॻिते वधाइण में ख़ासि तौर ते हिन माहौल में जॾहिं अदम बर्दाश्त आहे, माण्हुनि में हाणे बर्दाश्त रही नाहे, उन ज़माने में सूफ़ी मेले जो करणु, माण्हुनि ताईं सूफ़ीज़म वारो जेको पैगाम आहे उनखे पहुचाइण में साईं जन जो वॾो अव्हांखे भलीकार चऊं था। वॾी महिरबानी। ऐं उन सां गॾोगॾु अशरफ शेख साहब एॾां वेठा आहिनि। पाण बि साईं कंहिं तारुफ़ जा मुहताज न आहिनि। सिंधी मीडिया ते अव्हांखे मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में मुख़्तलिफ़ ड्रामनि में नज़र ईंदा हूंदा। वरी पाण जेकॾहिं हिन पासे अचूं त सिराइकी ऐं उर्दू जी तमामु बहितरीनु शाइरा आहे सिदरा जज़्बात, उन्हनि असांखे ज्वाइन कयो आहे इन ख़ासि नशरियात में। आपको भी हम वेलकम करते हैं। थैंक यू सो मच। तुसां को भलीकार पिया ऐं उन सां गॾोगॾु सुंदस काइनात जेका आहे धरती टीवी जी सथ जी साथी आहे ऐं ज़बरदस्त न्यूज़ कास्टर आहे, मॉडल आहे, एक्टर आहे। सो उहे बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। सो अव्हांखे बि असां भलीकार चऊं था। ऐं जेकॾहिं परते असीं हलूं, जेकॾहिं हुनजो तारुफ़ अव्हां करायो ऐं कंटिन्यू रखां। साईं इहो असां सां गॾु हिकिड़ो फ़नकार बि आहे, तव्हां सभिनि खे करायो त हाणे कंटिन्यू तव्हां ई कयो। जी बिल्कुलु। तनवीर अली साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। पाण ॾाढा सुठा सिंगर आहिनि ऐं उन सां गॾु जेको आहे अदा एजाज़ समो बि ढोलक ते मौजूदु आहे। सो उन्हनि खां असां गीत बि ॿुधंदासीं। टाइम पाण खे घटि मिलियो आहे, शिकायत ज़रूरु रहंदी। इहा शिकायत बि आहे, पर हाणे जेतिरो मिलियो आहे असांजो प्रोग्राम लाइव बि वञनि पिया। सो जिथे किथे अॼु रंग मेले जो समा आहे, सो जिथे अचे तिथे चवंदा आहिनि न त जिथां जिॾे खणा नज़र उते सॼण साम्हूं। सो माशाल्लाह उहो सॼी ॻाल्हि लॻी पई आहे। नसीर साहब तव्हांजो कीअं पियो ॾिहाड़ो अॼु गुज़रे? माशाल्लाह ज़बरदस्त। सुबुह बि असीं हुआसीं लाइव 11 खां तक़रीबन 1 वॻे ताईं उहो प्रोग्राम हो। मुख़्तलिफ़ महिमान हुआ, अहमद मुग़ल साहब बि हो उनमें, ऐं धरती टीवी जा जेके MD आहिनि ज़हीर मीरानी साहब, ॿिया मुख़्तलिफ़ सबा खान बि हुई, ऐं ॿिया काफ़ी दोस्त असां सां गॾु हुआ। सो सुठो पियो हले। मुनवर मैसर साहब बि मुख़्तलिफ़ प्रोग्राम अॼु अटेंड करे हिते असां वटि पहुता आहिनि। सो सर कीअं पिया ॾिसो जेकॾहिं 13 सालनि खे असीं हिननि खे ॾिसूं, 13 साल अॻु जी सिंध ऐं हाणे जेको ही ख़ासि तौर ते कल्चर जे हवाले सां, पंहिंजी सकाफ़त जे हवाले सां, ख़ासि तौर ते नौजवाननि में जेका ही आगाही वधी आहे हिननि 13 सालनि में, उनखे कीअं पिया ॾिसो अव्हां? ख़ासि मूंखे यादि आहे इहो डिसंबर 2009 जी ॻाल्हि आहे, जॾहिं पहिरियों दफ़ो हीउ इवेंट शुरू थियो। अच्छा, हर इवेंट जॾहिं शुरू थींदो आहे उन जा 2 पहलू हूंदा आहिनि, हिकिड़ो पॉज़िटिव हूंदो आहे ऐं हिकिड़ो क्रिटिसिज़म वारो हूंदो आहे। लाज़मी आहे हुन ते शुरू में क्रिटिसिज़म थी, असांजे ई पंहिंजे ई माण्हुनि कुझु चयो त साईं सही ॻाल्हि आहे, कंहिंजो ग़लति ॻाल्हि आहे। पर उहो असां सिंधी में चवंदा आहियूं जेको उसूलनि जेका आहे, अरबी लफ़्ज़ आहे हक़ मौजूदु या फ़ारसी लफ़्ज़ आहे त ट्रुथ ऑलवेज़ प्रिवेल्स। हक़ ऐं सच जी ॻाल्हि जेका आहिनि उहा हमेशह उहा क़ाइम दाइम रहंदी आहे। पोइ इन शइ जी ज़रूरत हुई, छाकाणि जो ॾिसो असांजी धरती माज़ी में वञूं था, हालांकि मां माज़ी में वञण जो जेतिरो क़ाइल न आहियां जेतिरो हाल में रहण जो क़ाइल आहियां, पर माज़ीअ खे कंटिन्यू रखणु ज़रूरी आहे। त असां 50,000 साल खां वठी जॾहिं पंहिंजी शयूं शुरू कयोसीं, ऐं उन वक़्तु असां शुरू कयोसीं जॾहिं दुनिया जा काफ़ी कॉन्टिनेंट्स अञा डिस्कवर ई कोन थिया हुआ। दुनिया जा काफ़ी मुल्क जेके आहे उहे उन हिन शेप में आया ई कोन जंहिंमें हींअर आहिनि। इवन वॾियूं वॾियूं ताक़तूं अमेरिका ऐं रशिया जहिड़ा मुल्क जेके आहिनि उन वक़्तु उन्हनि जो किरदारु इंडस सिविलाइज़ेशन अहिड़ी त हेॾां पर्शियन एम्पायर ई हेॾा विच में जेका आहे सिंध जो नक्शो हुयो जेको कंधार ते हलियो पियो, परियां हिंदुस्तान हुयो जेके भारत या इंडिया जेको बि कुझु हुयो जेका इवन इंडिया जेका आहे ख़ुदि इंडस मां निकिती त उन हिसाब सां मतिलबु इहो हिकिड़ो डिघो सिलसिलो थियो। विच ते छा थियो, विच ते इहो जॾहिं 60 जो ॾहाको, वञण जो दौरु 70 खां पोइ 80 जो ॾहाको आयो, ज़ियालक जो टाइम आयो। ज़ियालक जे टाइम में बदकिस्मती सां जंहिं नमूने सां यानी हिकिड़ी इंतिहा पसंदी, जंहिं नमूने सां अफ़गान वार में जेको असां हर भरू वञी धिकिजी पियासीं, उनखां पोइ घणियूं शयूं जेका हिन आहियूं
उनजो असरु असांजे मुल्क जे ॿियनि हिसनि घणो वरितो पर कंहिं हद ताईं सिंध बि वरितो मां चवंदो आहियां यार अलाह जो शुक्र आहे त वरी बि उन हिसाब सां तालिबाइनाइज़ेशन उन हिसाब सां जेका शिदत पसंदी आहे असां वटि कोन थी सबबु इहो हुयो जो असां वटि लतीफ़ आहे असां वटि सचल साईं आहे असां वटि कलंदर साईं जी हिकिड़ी यूनिवर्सल हस्ती आहे शख़्सियत आहे उन्हनि हस्तियुनि जे करे असां उन असर खे एतिरो क़बूल कयो ऐं अबावाल असांजे धरतीअ में जेको अहिड़ो को हिकिड़ो बेसिक इंस्टिंक्ट आहे हुनजो जेका हुनजी जेका ख़ुशबू आहे जेको हुनजो जंहिंमें ख़मीर में जेका इहा ताक़त आहे जो असां जीअं ॼमूं था न त बुनियादी तौर ते असां यानी सेक्युलर लिबरल ऐं यानी जेका न यानी हिकिड़ो बर्दाश्त जो मादो रखंदड़ माण्हू जे हिसाब सां पेश साम्हूं था अचूं पिया दैट इज़ वाए ॾिसो मतिलबु 2009 खे ॾिसो वरी हाणे खे ॾिसो हाणे राति मां जॾहिं अमेरिकन हुनखे काउंसलेट जनरल खे ॾिसां पियो त हू सिंधीअ में जेका मैसेज पियो ॾे सिंधी ॼाण इट इज़ अ ग्रेट ट्रुथ इहा हिकिड़े क़िस्म जी तव्हांजी कामयाबी आहे ऐं नो डाउट अञा ताईं तव्हां हिकु एंगल ते विया हो तव्हां सिर्फ़ु पंहिंजे लिबास खे हिन वक़्तु प्रोजेक्ट कयो आहे ॿियनि शयुनि ते त न तव्हां विया ई न आहियो जेका मसइलनि तव्हांजे तव्हांजो जेको एटीट्यूड आहे तव्हां उहे माण्हू हो जन औरत जे यानी उहो सिंधी में चवंदा आहियूं असां हिकिड़ाई तसौफ़ में बि जल्दी आम टर्म आहे हिकिड़ाई बाबा आर इक्वल त लतीफ़ साईं जॾहिं खयूं मारवीअ खे जॾहिं खईं ससवीअ खे जॾहिं खईं उहे सोरमियूं जॾहिं लतीफ़ साईं कढी ॿाहिरि आया त उन्हनि जॾहिं उन खां पोइ हिकिड़ो नओं इमेज थियो त बाबा औरत जो छा किरदारु आहे मुआशरे में जेका जॾहिं लतीफ़ साईं औरत जे किरदार खे डिस्कस पिए कयो तॾहिं त दुनिया औरत सां जेको कुझु करे पई उनखे दुनिया खे ख़बर आहे पर इवन 20th सेंचुरी ते अमेरिका में इहो बस पियो हलियो त औरत खे वोट ॾियण जो हक़ आहे या न आहे जॾहिं दुनिया इहो पई सोचे 200 साल अॻु में असां इहो सोचे चुकासीं त न यार मारवी हिकिड़ी यतीम ग़रीब औरत थी करे ऐं हुन पंहिंजे धरतीअ जे लाइ हुन पंहिंजे काज़ जे लाइ जेका न बादशाह खे ठुकराए छॾियो औरतुनि जी स्ट्रेंथ असल में जेकी साईं रिवील कई ॾिसो जेका न तव्हांजो नालो हिकु त अच्छा हिकु त माना भिटाई साईं औरतुनि खे प्रोजेक्ट कयो न इहो असांजे कल्चर में इहा शइ अॻु में ई समायल हुई न वरी रहंदड़ जॾहिं भिटाई साईं हुनखे नए रंग में पेश कयो अच्छा उन खां पोइ ॿी शइ ते अचो न जेको बि मज़लूम तबिको हो मसलन हलो हलो कोरिया नाज़िक जिन जो ॾींहुं गंढनि सारो ॾींहुं कोरी मोची या इन क़िस्मनि जो जेके या जेके लोहार या इहे अहिड़ियूं कम्यूनिटीज़ हुयूं जंहिंखे मुआशिरो उहा रिस्पेक्ट न पियो ॾे बेटा जन ही सभ खां वधीक सुप्रीम आहिनि इन जे करे जो ही महिनत था कनि उहे ट्राइब्स जेके सिर्फ़ु यानी जेका न जेके ज़मीनदारी था कनि उनखां ही वधीक आहिनि हिन खे ॾिसो सही त ही गन छा पिया जेका सो त जीअं लोहार लपेटियो कड़ो त इन जो इहा ऐं उहो वरी 2.5 सालनि खां पोइ हिकिड़ो नओं रूह विधो लतीफ़ साईं सचल साईं उन ई रोमांस खे कंहिं ॿिए नमूने सां खणी वियो उन हिकिड़ो त हमस जे अंदाज़ में खणी वियो हमस जे अंदाज़ में जॾहिं सचल साईं खणी वियो त हीअ जेके तव्हांजे जेका शिदत पसंदी आहे न उनखे हिकिड़ो थ्रो थियो पोइ हिते जेका छाकाणि जो सचल साईं जंहिं नमूने सां जेका न मतिलबु चयो त बाबा को मुला चवे को काज़ी चवे को मुफ़्ती चवे को काज़ी चवे रोज़े नवाज़ी चवे मां जोई आहियां तव्हांजो जेको तसव्वुफ़ ते ॻाल्हियूं आहिनि इहे बि असां कंटिन्यू कंदासीं असां वटि ॿिया बि महिमान आहिनि उन्हनि खे बि ज़रूरु सो माशाल्लाह तव्हांजी इहा छो जो ही असांजी सूफ़ी धरती आहे सूफ़ी धरतीअ ते इहो पैगाम या इन जे बारे में ॻाल्हाइण उहो हिकिड़ो वॾो डिबेट बि थी वञे सो माशाल्लाह इन ते ज़रूरी बि आहे ज़रूरत आहे ज़रूरी आहे इन जे करे ताज़ो जेको श्रीलंकन वाक़िआ तव्हां वटि इहा ई डिस्टिंक्शन आहे इहो ई आहे वक़्त जी ज़रूरत आहे ॻाल्हाइजे उन पैगाम खे वधाइजे असां सां गॾु साईं जंहिं तव्हां शेख साहिब बि आहिनि ऐं तव्हांजो ड्रामे सां हिकिड़ो बहितरीनु हिकिड़ो लॻाव रहियो ऐं तव्हांजो नालो असां ईअं बि चवंदो त एक्टर असां वटि आहे हिकिड़ो बहितरीनु इन खां अलावा अकरम शेख साहिबु तव्हांजो नालो मां चयो त ड्रामे जे जॾहिं असां ड्रामे जी ॻाल्हि था कयूं त हिन जी जेको एरा हले थो उन में उहो ड्रामो नथो ठहे जेको तव्हांजे ज़माने में या PTV जे ज़माने में हलंदो हुयो या ओहिड़ो कॉन्टेंट नथो ठहे अहिड़े तरीक़े सां प्रिवेल नथो थिए असांजो कल्चर उन ते अगरि तव्हां कुझु ॻाल्हि कयो सभ खां पहिरीं मां इहो तव्हांखे ॿुधाईंदो रहां त जेके अॻे असांजा राइटर लिखंदा जीअं नूरुल्दा शाह डॉक्टर महमूद मुग़ल असांजे अब्दुल कादिर जुणन जो इंतकाल थी हुनजो वॾा वॾा राइटर जेके लिखंदा ड्रामा सुठा सुठा ड्रामा लिखंदा हाणे उहे लिखण वारा लिखनि कोन था हिकु त लिखनि कोन था ॿियो वरी जेके अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे एक्टर जे हिसाब सां माण्हू उहो कमु कोन थो थिए जेको थियणु घुरिजे तकड़ जो दौर अची वियो आहे चैनल वधी विया आहिनि
वठ आहे बसि ठीकु आहे, अॼु स्क्रिप्ट मिलियो, अॼु ई रिकॉर्डिंग आहे, अॻे बाक़ाइदा ॿ टे ॾींहं रिहर्सल थींदी ड्रामा सुठा थींदा ऐं परफेक्ट ड्रामा थींदा। हाणे उहे शयूं न आहिनि ऐं उनजी वॾी कमी आहे जेका असांखे जेको आहे मां ईअं चवां त उनखे पूरो करणु घुरिजे। पर साईं तव्हांखे अलासीं अञा हयाती ॾिनी आहे, तव्हां मौजूदु आहियो, तव्हां उहा जेकी शइ पहिरियां कयो पिया हिन ज़माने में बि तव्हां करे सघो था। असां कोशिशि कंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाह। असां हाणे तव्हांजो हिकिड़ी चैनल ते सीरियल कईसीं, सोप सीरियल हुई, उहा टोटली कल्चर ते हुई, टोटली उन में असां हिकिड़ी बंदूक बि कोन ॾेखारीसीं, 200 एपिसोड हलिया, असां हुन में हिकिड़ी बंदूक बि असांजो कल्चर बंदूक जो आहे ई कोन। हिकिड़ी ॻाल्हि थो कयूं त असां सिंधी कल्चर जेका उन में हर शइ ॾेखारे थी, लाॾा सेरा हे हो सभु उन में जेका असांजी सिंधी कल्चर जी फ़ैसिला असांजा जेके थियनि था ॻोठनि में प्यार मोहबत, उहे सभु जेके असां हुन में शयूं ॾेखारियूंसीं। सो उथणु वेहणु, बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त घटि थियनि पियूं थियूं, महिनत वरी आहे हुन में करणु। अॼुकल्ह महिनत जो फुक़दान घटि, महिनत कोई कोन थो करे, भई शॉर्टकट आहे जेको आहे माण्हू हलनि था बसि। पर असांजो ही जेको मेड़ाको आहे उहो इहो ई असां माण्हुनि खे पैगाम ॾियूं था त ही कल्चर ज़िंदा आहे, सदियुनि खां आहे, सदियुनि ताईं रहंदो इंशाअल्लाह। ऐं हिन प्रोग्राम में वरी जीअं असां चयो पिया न त सभु असीं ही पाकिस्तान असीं बार बार चवंदा आहियूं हिकिड़ो ख़ूबसूरत गुलदस्तो आहे, जॾहिं असीं सभु पश्तो, पंजाबी, सिराइकी, सिंधी सभु गॾूं था तॾहिं हिकिड़ो ख़ूबसूरत गुलदस्तो सजे थो ऐं असीं सभु हिकु आहियूं। सभिनी ॿोलियुनि सां, सभिनी कल्चर सां असांजो प्यारु आहे त सिदरा उनजी नुमाइंदगी करे थी। सिराइकी तहरीक में बि काफ़ी एक्टिव आहिनि, सिराइकी ऐं उर्दू जो बेहतरीन शाइरा बि आहिनि। वंस अगेन कल्चर डे, सिंध कल्चर डे की आपको मुबारक हम देते हैं। ऐं हाणे सुठी ॻाल्हि आहे सिराइकी कल्चर डे बि थिए पियो, बलोची बि थिए पियो, पंजाबी भी थे, तो दैट इज जबरदस्त। सो आपने किस तरह देखा है सिंध कल्चर डे को? आज भी आपने मुख्तलिफ प्रोग्राम वगैरह भी देखे? बहुत मुख्तलिफ प्रोग्राम्स देखे, आते हुए भी रास्ते में इतनी रैलियां निकल रही थी और मैं एक दो जगह और भी इनवाइट थी, वहाँ नहीं जा पाई क्योंकि मुझे था कि मैं धरती टीवी पे जाऊँगी, मुझे वहाँ जाकर देखना है सब कुछ। तो इस तरह सेम कि हमने अपने हॉस्पिटल में भी कल्चर डे मनाया, हमारे स्टाफ ने मनाया, सब ने मनाया, बहुत अच्छा लगता है मुझे। तो बाकायदा इंतज़ार होता है कि सिंध कल्चर डे आएगा तो वो हम सब मिलकर मनाएंगे। आपसे शायरी भी ज़रूर सुनाएंगे। सो अयाज की शायरी की सिलेक्शन हो करे आए हैं, तो अयाज की शायरी भी आप सुना सकते हैं, शेख अयाज की अपनी भी सुना सकते हैं, ताकि जो मैं बात कर रहा हूँ लोगों को ऐसा नहीं लगे कि मैं वधाव चढ़ाव तो क्या। सो जो आपकी पसंद हो, शेख अयाज की सुनाएं या अपनी सुनाएं? नहीं, मैं आपको अपनी भी सुनाती हूँ और मैं शेख अयाज की भी सुनाऊंगी। सबसे पहले मैं अपना एक दोहा सुनाती हूँ जो सराइकी में बहुत मशहूर है कि सराइकी में दोहे बड़े लिखे जाते हैं और हमसे नहीं, हमसे आने वाले पहलों और उससे जो पहले थे जितने भी शायर गुजरे उन्होंने दोहे पे बड़ी मेहनत की है, बहुत लिखा उन्होंने ना। तो वो मैं सुनाती हूँ। तैं बाझो सकु लगदे हिन, तैं बाझो सकु लगदे हिन, रंग फिकड़े रोतल बेली दे, जिथ देखा मैं तू याद आंदी, जिथ देखा मैं तू याद आंदी, फुल निसरे देख चमेली दे, और हिक मैं नहीं कलड़ी सोच सही हाँ, बार थे हन बाग हवेली दे, मैं कुछ सिदरा जहदी तू मिलसी, मुल पोसन मांगे मेली दे। वाह क्या कहना, वाह वाह जबरदस्त। और अयाज वाला भी हम सुनेंगे जरूर। जी बिल्कुल बिल्कुल। तो फिर हम गाने की तरफ भी जाएंगे, वहाँ भी तैयारी करो गाने असांजी गाने जी तैयारी पर ॾाढी जबरदस्त सुहिणी मिठी ॿोली आहे सराइकी। असांजे सिंध में भी दोहिड़ा ॾाढा ॾुखिया हूंदा आहिनि, ॾाढा मुश्किल सां माण्हू पढ़ी सघंदा आहिनि। सूफ़ी इहो बि रंग आहे साईं, दोहिड़ो भी हिकिड़ो सूफ़ी रंग आहे। सिंधी और सराइकी तो बहन भाई हैं ना, उनका बहुत असां सराइकी भली ते गले सुकी जो सराइकी बहन तुसां को कह चले हां गला सब बोलियां असां जान। असां सां कायनात भी आहे, सिंधस कायनात ॾाढी बहितरीन एक्टर आहे ऐं ख़ूबसूरत असांजी धरती चैनल वरी तव्हां ज्वाइन कयो आहे, सो उन जे तव्हांखे वेलकम कयूं था। ॿुधायो वयो छो जो तव्हां वरी आया वयो छो छॾियूं था? अॼु जो ॾींहुं कीअं उन जी तयारी अवां कीअं कई? सुठो अॼु चवंदा आहिनि ये कहानी फिर सही, ये कहानी फिर सही। स्पेशल तॾहिं आहे जो जॾहिं मां रीजॉइन कयो आहे त कल्चर डे वारे ॾींहुं मां रीजॉइन कयो आहे। स्पेशल मुंहिंजे लाइ अॼु जो ॾींहुं तॾहिं आहे जो मतिलबु यादगार रहंदो। अॻु में वारी शायदि जॾहिं जॉइन कई हुई त यादगार न हुयो, इन जे करे जो अलाए कहिड़ी डेट हुई यादि न आहे, पर अॼु जो ईअं यादि आहे जो कल्चर डे ते मां ॿीहर ऑन ईयर थी आहियां। सही माशाल्लाह। तव्हां उर्दू मीडिया सां बि कमु कयो त उते कीअं कल्चर खे प्रमोट कयो था, नथा कयो, कीअं था मनाइनि उहे? जेतिरो सिंधी मीडिया में असां प्रमोट कयूं था उन जे मुक़ाबले में उर्दू में प्रमोट नथा कयूं। एतिरो घणो न आहे, पर तव्हांखे उन जी नुमाइंदगी त करणु खपे उते करणु खपे, पर हाणे त असां बि वरी सिंधी में अची वियासीं। हा इहो बि सही। हलो पर लेट देम गिव द टाइम। ॾिसो तो इन में तकड़ न आहे, अने ना इहो द डे विल कम इंशाअल्लाह। ॾिसो तव्हां ही मोहब्बत सां शुरू था कयो ॻाल्हि खे, हिन खे हिन में का झेड़े जी ॻाल्हि कान्हे। जेतिरो तव्हां इंस्पायर कंदा वेंदो न एतिरो अॻिलियूं दिनूं तव्हां पाणे अटकी थींदी। जेके ॿिया कल्चरल डेज़ मल्हाइजनि था न, इहो तव्हांजी एफर्ट जो
सुनाती जो है। हाँ चलो ज़बरदस्त असी गानो दा ॿुधूं पोइ फिर हम शायरी की तरफ भी आएंगे। पहिरीं अवां खां था ॿुधूं पोइ वरी उस्ताद सां साईं ॿुधंदासीं। खां पहिरियां त ॿुधूं छो जो साईं असांजो महिमान आहे त पहिरियां महिमान चलो। खे असां तव्हां बि न साईं तव्हां तनवीर साहब पहले तव्हां पहले में ॿुधायो असां टाइम बिस्मिल्लाह ऑलरेडी बिस्मिल्लाह घटि के। आहे। जी त ख़ुशी जो माहौल आहे ऐं सम्झो त ईद जो ॾियारो आहे, हुन लाइ हीउ गीत पेश कयूं पिया। सिंध समूरी सो हो सिंध सॼी सुरहार, सिंध भिटाई घोट जी सिंध भिटाई साण, मुंज भरियो मेहरान सदा वहे सिंध में। हो जुग जुग जियो प्यारा, ओ जुग जुग जियो, हो जुग जुग जियो प्यारा, ओ जुग जुग जियो प्यारा, मुझा मारूअड़ा दिल वारा, मुझा मारूअड़ा दिल वारा, सिंधी टोपी अजरक वारा, सिंधी टोपी अजरक वारा, रहे सिंध सलामत हर दम, हर पासे गूंजन नारा, नारा सिंध जा नारा, नारा सिंध जा नारा। हो जुग जुग जियो, हो जुग जुग जियो, जुग जुग जियो प्यारा, हो जुग जुग जियो प्यारा, मुझा मारूअड़ा दिल वारा, मुझा मारूअड़ा दिल वारा, रहे सिंध सलामत हर दम, सिंधी टोपी अजरक वारा, नारा सिंध जा नारा, नारा सिंध जा नारा। हो धरती मुझी धरती, ये सूफिन जिया धरती, धरती मोजी, हो धरती मोजी, धरती मोजी धरती, ये सूफिन जिया धरती, वसे सिंध ते रहमत रब जी, हिते शाह इनायत बेकस, हिते सचल सामी सूफी, लाल कलंदर हितड़े, हीअ लतीफ़ जिया धरती, धरती मोजी धरती, धरती प्यारी धरती। हो जुग जुग जियो, हो जुग जुग जियो, हो जुग जुग जियो प्यारा, हो जुग जुग जियो प्यारा, मुझा मारूअड़ा दिल वारा, मुझा मारूअड़ा दिल वारा, सिंधी टोपी अजरक वारा, रहे सिंध सलामत हर दम, हर पासे गूंजन नारा, नारा सिंध जा नारा, नारा सिंध जा नारा। आलो सिंधन जी प्यारी, आलो सिंधन जी प्यारी, आलो सिंधन जी, आलो सिंधन जी प्यारी, आलो सिंधन जी प्यारी, पालो हलन शहज़ोर, सोना सिंधी थई मोर, पालो हलन शहज़ोर, सोना सिंधी थई मोर, मोहब्बत में सब खां ज़ोर, मोर शहज़ोर, मोर शहज़ोर। हो जुग जुग जियो, हो जुग जुग जियो, जुग जुग जियो प्यारा, ओ जुग जुग जियो प्यारा, मुझा मारूअड़ा दिल वारा, मुझा मारूअड़ा दिल वारा, सिंधी टोपी अजरक वारा, सिंधी टोपी अजरक वारा, रहे सिंध सलामत हर दम, हर पासे गूंजन नारा, नारा सिंध जा नारा, नारा सिंध जा नारा।
जाते मेला, ओ मेला 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 ही सिंधन जाते मेला, मुझे मारूड़न जा मेला, मुझे मारूड़न जा मेला, हर लाड़ कछे जा मेला, मेहरान हुजे में ओजन में, ये सिंध हुजे ओजन में मेला, ओ मेला मेला सिंधन जा मेला, जुग जुग जियो हो जुग जुग जियो, जुग जुग जियो प्यारा हो जुग जुग जियो प्यारा, मुझे मारूड़ा दिल वारा, मुझे मारूड़ा दिल वारा, रहे सिंध सलामत हरदम, सिंधी टोपी अजरक वारा, नारा सिंध जा नारा, नारा सिंध जा नारा, हो जुग जुग जियो ताड़िन सां, जुग जुग जियो प्यारा हो जुग जुग जियो, जुग जुग जियो प्यारा ओ जुग जुग जियो, मुझा मारूड़ा दिल वारा, सिंधी टोपी अजरक वारा, रहे सिंध सलामत हरदम, हर पासे गूंजन नारा, नारा सिंध जा नारा, नारा सिंध जा नारा। क्या बात है, माशाल्लाह, ज़बरदस्त, माशाल्लाह। ज़बरदस्त। असां वटि लाइव ॻाइण वारा नसीर साहब घटि आहिनि ऐं माशाल्लाह तमामु ज़बरदस्त। तव्हांजो कीअं पियो कल्चर डे गुज़रियो अदा? कल्चर डे जीअं ॾींहं वेझा अची वञनि पिया, असां एकता जे हवाले सां प्रोग्राम शुरू थिया आहिनि, हर पासे ईद जा रंग ॾिसूं पिया ऐं थोरो अजीब समा लॻो पियो आहे। हा, सम्झूं था जेके ईदूं ईंदियूं आहिनि इस्लामी रिवायत सां उहे 2 या 3 ॾियारा, पर हीअ जेका ईद आहे जीअं डेट अनाउंस थी आहे जी, त तीअं माण्हुनि जे घर में ज़ोरो शोर सां तयारियूं हलनि पियूं, हर पासे अजरक टोपियुनि जी इहा सकाफ़त जेका आहे ज़ाहिर थिए पई, पंहिंजी सिंधी सकाफ़त, ॾाढो ख़ूबसूरत माहौल आहे। अॼु बि सवेर महफ़िल में हुआसीं, राति में हुआसीं, कंटिन्यू महफ़िल हलनि माशाल्लाह, अल्लाह साईं अञा बि पियूं, तरक़ी जंगल ते ॾिए। आहियूं। सो हाणे मुंहिंजे ख़्याल में थी सघे अने हिन ॻाल्हियुनि खे फिराए पाण गाने ॻाइण खां बचे, सो असां हाणे असांखे ईअं माइक थी नथो सघे, ईअं नथो थी सघे त कोई माइक सिंगर असांखे तव्हां प्रोवाइड Yes, कयो नसीर साहब, माइक प्लीज़। त तव्हां सभिनि जे लाइ ज़रूरु इंशाल्लाह। असां ॿुधंदासीं। जनरल माइक किथे आहे? अच्छा, जी जी, चवंदा बस भला त असां ब्रेक ब्रेक टाइम थी खां वियो आहे। पोइ, हा ब्रेक खां हा, पोइ तव्हांखे असां वरी ॿुधायूं था। मूंखे एडवांटेज मिली वियो आहे न। सो नाज़रीन, ब्रेक वठंदासीं, जल्द वापसि ईंदासीं ऐं पोइ ज़बरदस्त ॾिसंदा क़िस्म जो रहो। हिकिड़ो गानो अञा वधीक ॿुधंदासीं, अञा खोड़ सारियूं ॻाल्हियूं बि थींदियूं, जी। वठंदा मुख़्तसर ब्रेक। जी नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अव्हांखे हिन ख़ुसूसी नशरियात में, ख़ासि नशरियात में जेका कल्चर ॾिहाड़े जे हवाले सां असांजी सकाफ़ती ईद जे ॾिहाड़े सां आहे, उन में अव्हांखे चऊं था भलीकार। ऐं ब्रेक ते वञण खां पहिरियां असां टाइम ॾिनो हो हिन खे, ऐं हींअर त मुकमल उन्हनि जी तयारी आहे। सो छा पिया ॿुधायो असांखे साईं, हींअर? हे तव्हांजो जेको आहे नड़ीअ ते न जेको नसीर गोपाऊं साहब, इट्स ओके, इट्स ओके। नसीर गोपाऊं साहब जेको आहे न विच में न ते निड़ी न रखी अथव। बस ॿिन्ही पासे अटैक अॼु असां साईं, कया। हाणे इहो हाणे हिननि जे पंहिंजे हिन डिपार्टमेंट जी ऐं हिन पंहिंजे चैनल जी त तव्हां मूंखे ॿुधी बि चुका आहियो, पर हाणे yes, न। महिरबानी तव्हांजी त तव्हां एतिरो इज़त ऐं मान था ॾियो, थैंक यू सो मच। इहो अव्हांजो तव्हांजे कमु लाइ आहे। तव्हां हुकुम कंदा कयो साईं, असां सो कल्चरल डे जे हिसाब सां असां बहितरीनु ट्रांसमिशन हली रही आहे। ईद जो ॾिहाड़ो आहे ऐं सिंध अमड़ जो ॾींहुं आहे, त सिंध अमड़ जे हिसाब सां बिस्मिल्लाह। बहितरीनु कुझु ॿोल तव्हां सभिनी जे नाम। बिस्मिल्लाह। कॾहिं ॻाढ़ो घोट, कॾहिं ॻाढ़ो घोट, कॾहिं मड़ मक़ाम में संदो वारीअ कोट, अॾे अॾबो केतिरो हो सिंध मुंहिंजी अमा, हो सोहत तुंहिंजी मथां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां, हिकु कलम हिकिड़ो मां, हिकु कलम हिकिड़ो
पूरी पवां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां तुंहिंजे माण्हुनि खे तुंहिंजे माण्हुनि खे सीने में सांढियो वतां तुंहिंजे लाड़नि लयनि खे बि चंदन चवां तुंहिंजे लाड़नि लयनि खे बि चंदन चवां शाल तुंहिंजे कुख मां पियो हर हर जमा शाल तुंहिंजे कुख मां पियो हर हर जमा खीर तुंहिंजो पियां वीर तुंहिंजो थियां वेर तुंहिंजो वठां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां अखियुनि में थी वे अखियुनि में थी वे तवारे छपर ढकियां तोखे ॾिसे न ॾेह आऊं न पसां की ॿियो हिन कंधीअ ते कुॾियो जो अला 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 हिन कंधीअ ते कुॾियो जो अभम ॿारु कहे तजी जल जो जानी अखियुनि ठारो कहे तजी जल जो जानी अखियुनि ठारो हू जो बालक सुभाणे जो मैं मारो हू जो बालक सुभाणे जो मैं मारो हुन जी बोली लो लियत सदके वना हो मात सदके वना छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां हे अमड़नि जे नाले जेके असांजियूं न्याणियूं जेकी सूरमियूं आहिनि हुआ जा बेबस बुखनि ते हुआ जा बेबस बुखनि ते पढ़े मंड थी हुआ जा बेबस बुखनि ते पढ़े मंड थी अज बि जो टे असुर जो उथी जंड थी अज बि जो टे असुर जो उथी जंड थी जागरम खीर में पई गॾे खंड थी तेह सुहागिण खे मां कीअं न सजदो कयां कीअं न सजदो कयां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ज़बरदस्त Thank you इंतहाई so much. शानदार Thank you. ऐं अवां साईं जी साराह कई पे त लाइव ॻाइण नो डाउट अवां बि ॾाढो सुठो था Thank you. ॻायो ॾाढो Thank सुहिणो you. ॻायो Thank तव्हां you. Thank you. ऐं ताजल बिवस जो कलाम ताजल ऐं बिवस। ताजल बिवस माण्हू बि एॾो ई सुहिणो हो जेॾो सिंध जे हा, जे सूंहं ते वाह। लिखियो आहे यकीन कयो तव्हां मां साईं बिल्कुलु। खां उमिरि में त केतिरो बि नंढो हूंदुसि पर साईं सां मुंहिंजी नियाज़बंदी घणी हुई ख़ैरपुर जो साईं बि जेका हुन माण्हूअ जी शख़्सियत हुनजी महिमान नवाज़ी हुनजी धरतीअ सां मोहबत जेका आहे न बिलीव कयो त ईअं लॻंदो आहे जॾहिं बि इहो वरी सांग ॿुधबो आहे न अदरवाइज़ पे हिन में एॾी अपील आहे हर हिकु मिसरे में तव्हां ॿुधंदव न असीर साईं त जेका आहे बिल्कुलु न ईअं। मतिलबु पूरी सिंध जेका न तव्हांखे हिकिड़ो माना वराए अचे थी त हवा खे मारणी वाह वाह ऐं छा शुरू में त असां मैडम आपदा जे आवाज़ में इहो ॿुधो ऐं Exactly. हाणे झरझंग में नोड़ो वाह, वाह। अच्छा हिकिड़ी अच्छा ॿी पर अॼु न
ॾाढो ख़ूबसूरत ॻायो अथव, हा, सच्ची। बिल्कुलु। हा हा मतिलबु ॾिसो टाइम थींदो आहे हर न शइ न जो जेके- अव्हांखे त ज़ाहिर आहे हर शइ जी एॾी ख़बर आहे न, ख़ासि तौर बिल्कुलु ते कला ऐं राग जे हवाले सां। सो इहा बि हिकिड़ी केॾी ज़बरदस्त ॻाल्हि आहे, टाइम बि असां वटि घटि आहे, त हीअ ॾींहुं जॾहिं खां असां मल्हायो, न रुॻो असांजी हीअ जेका सनत आहे टोपी अजरक गज उहा ॿीहर बहाल थी, नसर में शाइरी में ॾिसूं था त केतिरो माना नयूं शयूं असांखे ख़ुशियूं मिलियूं आहिनि। केतिरियूं मोटियूं आहिनि। हा, असल शयूं सुवाल इहो थो केतिरियूं। कर त माण्हू चवंदा आहिनि तव्हांखे छा थो मिले, मां चवां यार जेके तव्हां 10-15 ॾींहं ख़ुशि था थियो न, हा। इहा शइ त करोड़नि ऐं में कोन जेको मिलंदी। गॾिजूं पिया यूनिटी जेका थिए पई एकता जेकी उहो थी इन थो। सभिनी शयुनि जो सबबु आहे न साईं जेका बिल्कुल, सही। सो टाइम घट घट है, आपसे हम शायरी सुनेंगे, फिर हम सबसे मुख्तसरन मैसेज लेंगे, फिर हम सॉन्ग की तरफ जाएंगे। तो ठीक है। सिद्रा अभी हमें क्या सुना रही मैं है? आपको कलाम सुनाती हूँ। अभी अमड़ी का एक माँ का जिक्र हुआ है हाँ। तो उसी हवाले से कि हाल वे अमड़ी आन न पूछो हाल वे अमड़ी। एक बेटी अपनी माँ को कह रही है शादी के बाद कि हाल वे अमड़ी आन न पूछो हाल वे अमड़ी, सुख ता रह गए पेके वेढ़े नाल वे अमड़ी। वाह वाह। सुख ता रह गए पेके वेढ़े नाल वे अमड़ी, कोई नहीं आधा लाडली रानी बख्तां वाली। कोई नहीं आधा लाडली रानी बख्तां वाली, धी तेरी दा नाम ही पग गए जाल वे अमड़ी। हाय हाय हाय। हाल वे अमड़ी आन न पूछो हाल वे अमड़ी, दाज को सस दे मेढ़े आन के पूरा की तय। मेढ़ा कहते ताने, मेढ़ा, ताना। सिंधी में भी। दाज को सस दे मेढ़े आन के पूरा की तय, ना थे पूरे तेरे मुंगोर थाल वे अमड़ी। वाह। हाल वे अमड़ी आन न पूछो हाल वे अमड़ी, मैं कमली तो बख नावेन हुके ओदे। मैं कमली तो बख नावेन हुके ओदे, सोहरा शजरे पड़ पड़ डेंदा है गाल वे अमड़ी। हाय हाय हाय। हाल वे अमड़ी आन न पूछो हाल वे अमड़ी, देर भी अखी फाड़ के मेकू इवें देखेन। देर भी अखी फाड़ के मेकू इवें देखेन, जीवे मैं हाँ कहिंदा ओपरा बाल वे अमड़ी। जीवे मैं हाँ कहिंदा ओपरा बाल वे अमड़ी, सच्चा दी हैं कमली धी हम राज न मिलियम। सच्चा दी हैं कमली धी हम राज न मिलियम, सच्चा दी हैं प्यू होंदन लजपाल वे अमड़ी। हाल वे अमड़ी आन न पूछो हाल वे अमड़ी। और एक शेर है कि राती बिस्तर सह से दुखेन कच्चियां हड्डियां। राती बिस्तर सह से दुखेन कच्चियां हड्डियां, धम्मी आखें लाल तंदूरी बाल वे अमड़ी। हाल वे अमड़ी आन न पूछो हाल वे अमड़ी, लोक लोक लंघ दे वीरण में दे कल ही बाका। लोक लोक लंघ दे वीरण में दे कल ही बाका, कांढ को देखा खड़ खड़ कंधा नाल वे अमड़ी। हाल वे अमड़ी आन न पूछो हाल वे अमड़ी, सादियां गिरजा पिंडा रड़केन बांडे भूल गए, खुलियां मेंढियां इवें खुल गए वाल वे अमड़ी। हाल वे अमड़ी आन न पूछो हाल वे अमड़ी, सुख त रह गए पेके वेढ़े नाल वे अमड़ी। हिकिड़ी न्याणी जो जेको दर्द आहे। न्याणी जो दर्द। अच्छा चओ त इहो ई हिकिड़ो इन क़िस्म जो अॻो ॻाल्हि पई हले त साईं कुझु माण्हू चवंदा हुआ तव्हां औरतुनि खे ॿाहिरि कढो था हिन ॾींहंनि ते, ऐं तव्हां हुनखे जेका आहिनि पंहिंजो मतिलबु इन क़िस्म जो जेका आहिनि उहो पंहिंजे आज़ादी सां इन ते हिकु मैसेज तव्हां ॾेई छॾियो, त पोइ वरी पाण- हा। एग्ज़ैक्टली त मां उहो एग्ज़ैक्टली मां उहा ई ॻाल्हि कयां त मां चयो यार ॻाल्हि इहा आहे, हीअ त हिकिड़ो राइट ऑफ मूवमेंट आहे। असां पंहिंजे बचनि खे पंहिंजे नियाणियुनि खे राइट ऑफ मूवमेंट न ॾियूं, असां हुनखे कारो करे मारियो, असां हुन सां जॾहिं जेका आहिनि इन क़िस्म खे घर बंदि करे वियूं, उनखे तव्हां जेकॾहिं चओ था त इहा तहज़ीब आहे सकाफ़त आहे, इन तहज़ीब सकाफ़त इहा असांजी कोन्हे का, इहा जंहिंजी हूंदी उहो वञी ॼाणे। असांजी इहा त हर कंहिंखे पंहिंजो जॾहिं जेका आहिनि इक्वलिटी ऐं जॾहिं आज़ादी आज़ादी ॾिसो हीअ ट्रांज़िशनल दौरु आहे। ख़बर त हिकिड़ो वक़्तु ईंदो जॾहिं हर माण्हू पंहिंजे पंहिंजे हुदूद खे ॼाणे वठंदो जेका तेसीं ताईं तव्हां जेका आहिनि तव्हांजो छा वञे जेका आहे न, तव्हां हिकिड़ी शइ जेका पंहिंजे लाइ सोचो था न उहा ॿिए जे लाइ ज़रूरु साईं आज़ादी ॾियण खां पोइ उन्हनि खे पंहिंजो पाण ई अहसासु थींदो। ॾिसो जॾहिं जॾहिं इहो मैच्योरिटी वधंदी तॾहिं इहे शयूं पाण ई सेटल। शेख साहब अव्हांजो मैसेज पोइ असां गाने ते बि वेंदासीं, सभिनी खां वठूं था संदसि अव्हां ॾांहुं बि ईंदासीं, काइनात मैसेज वठंदासीं। इहो ई आहे जेको हिन शेरो शायरी में ॿुधाए, त मां एतिरो चवंदुमि त नियाणियूं जिते पाण जी वञनि थियूं उन्हनि खे घुरिजे त उन्हनि खे पंहिंजी धीअरुनि वांगुरु ॾिसनि। ज़बरदस्त, सही। अव्हांजो मैसेज अॼु जे ॾींहं जे हवाले सां माण्हुनि खे कुझु चवणु चाहियो था? माण्हुनि खे चवणु चाहियां थी त अवेयरनेस आणनि पाण में, कल्चर डे जे हवाले सां कंहिंखे मतिलबु ईअं न चयो वञे त हर कंहिं पंहिंजे ई हुन सां कयो आहे, कल्चर डे पंहिंजे हुन सां मल्हाइनि था या कुझु बि, ख़ुशी हर
कंहिंखे हर कंहिंजो कल्चर डे ख़ुशी सां मल्हाइणु खपे, हर कंहिंखे मुबारकबाद ॾियणी खपे, बेशक उहो बलोचनि जो हुजे, कंहिंजो बि हुजे, असांखे उन्हनि खे मुबारक ॾियणी आहे। छो जो कुझु अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके असांजे कल्चर डे खे बि मल्हाइनि था। बेशक उहे हर कंहिंजे ख़ुशीअ में सिंधी ख़ुशि आहिनि या थियणो। न आहिनि, हर कंहिंजी ख़ुशीअ में ख़ुशि आहिनि। अव्हां त जे असांजी तरफ़ां बि बि। अने अचणु साईं खपे असांजी तरफ़ खां त इहो आहे की लव एंड पीस हमेशह बसि इहो ई असांजो वतीरो रहियो आहे, त लव एंड पीस इन खां वधीक पोइ हाणे यस यस ज़रूरु बिस्मिल्लाह। असल में अर्ज़ी है बेसिकली मां चयो त हीअ असां हिनखे सिर्फ़ु पोशाक ताईं फ़िलहाल त महदूद ऐं असां हिन में ख़ुशि आहियूं, पर हाणे वन स्टेप फॉरवर्ड बि हुजणु खपंदो आहे। हाणे असां जॾहिं हीअ चऊं था त सिंध संवारियो ऐं पंहिंजो तालीम इल्मु पिरायो। पिरायो, सिंध संवारियो, त घटि में घटि असां हिकिड़ो त वचन कयूं, कम अज़ कम हिकिड़ी शइ त आम कयूं त असां कॉपी कल्चर खे बंदि कंदासीं। Yes. वाह वाह। असां इहा बि शइ कयूं त आईंदा साल जॾहिं असां घर खां निकिरूं था टोपी अजरक पाए त असां 10 वण बि पंहिंजे घर जा ॾोया घिटी में हणूं, ताकी जेका न अॻिले साल जॾहिं अचे जेका न महसूसु थिए त न यार असां पोएं साल को कमु कयोसीं। बेहतरीन कपिड़ा साईं, पाइण बेहतरीन खां अलावा मैसेज, बेहतरीन सही, मैसेज। जबरदस्त। सो आप भी कुछ मुख्तसर पैगाम देना चाहें फिर हम जाने की बिल्कुल बिल्कुल, मैं मैसेज देना चाहूँगी कि जितने भी लोग हैं, जिस भी ज़बान से ताल्लुक़ रखते हैं, जिस भी कल्चर से ताल्लुक़ रखते हैं, सबसे मोहब्बत करें। आप ये ना देखें कि मैं सिंधी हूँ तो बस मैं सिंधी का जो कल्चर डे वो मनाऊंगा, नहीं, हमने सबके साथ मिलकर चलना है। हमने पाकिस्तान के जितने भी लोग हैं हम सब ने एक होना है, सबसे मोहब्बत करें। दुनिया में हमें अशरफुल मखलूक़ात बनाकर इसलिए भेजा गया है कि हम मोहब्बतें बांटें। जिस तरह अभी सियालकोट का वाक़या हुआ है, इसकी शदीद मजम्मत करती हूँ मैं कि ऐसा नहीं होना चाहिए था। हमें बस मोहब्बतें बांटने के लिए पैदा किया गया है, वो मुस्लिम हो, नॉन मुस्लिम हो, कोई भी हो, बस सबसे मोहब्बत करें। इंसान जो समझे। भी है अल्लाह ताला की पैदा है। इंतहाई ज़बरदस्त। ऐं नाज़रीन असांजी तरफ़ां मोकिलाणी आहे फ़िलहाल त वरी न्यूज़ बुलेटिन जो वक़्तु बि थिए पियो ऐं हिते असां एंडिंग करे छॾींदासीं गाने ते। सो हाणे साईं न वरी हलूं था, छा था ॿुधाइनि? जी ज़बरदस्त। कंहिंजी फरमाइशो ॿुधाए छॾियो। काइनात जी सुंदर फरमाइश काइनात ते जी, हा, सही आहे। सुंदर शर्माए पई। रिकॉर्ड ते अचणु खपे न। एंजॉय कंदासीं पंहिंजो क़ौमी कलाम ते। हो जिए मुंहिंजी सिंध मां त घोरिया पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां। जिए मुंहिंजी सिंध मां त घोरिया पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां। अबाणे वतन तां सिंध जे चमन तां, अबाणे वतन तां सिंध जे चमन तां। जिए मुंहिंजी सिंध मां त घोरिया पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां। जिए मुंहिंजी सिंध मां त घोरिया पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां। सारिया सिंध जा नज़ारा, साध बेल मनोड़े वारा। मोर थो टिले राणा, मोर थो टिले, मोर थो टिले राणा, मोर थो टिले। कीअं विसारिया सिंध जा नज़ारा, साध बेल मनोड़े वारा। चंड जूं रातियूं चंड बहराड़ा, लाल जा पंजड़ा गाईंदड़ माणा। जिए मुंहिंजी सिंध मां त घोरिया पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां। जिए मुंहिंजी सिंध मां त घोरिया पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां। संतन जी आहे सिंधड़ी, मस्त कलंदर जी आहे सिंधड़ी। मस्त कलंदर झूलेलाल, मस्त कलंदर झूले, मस्त कलंदर झूलेलाल, मस्त कलंदर झूले। हाँ, सूफिन संतन जी आहे सिंधड़ी, मस्त कलंदर जी आहे सिंधड़ी। शाह सचल सामीअ जो देरो, शाल वञा उते आऊं हिकु भेरो। जिए मुंहिंजी सिंध मां त घोड़िया पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां। जिए मुंहिंजी सिंध मां त घोड़िया पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां।
मारीअ वांगुर पियो बाॾायां अजा उबाणा शाल वसायां कंडीअ न सिंगरी बबुर न पलड़ो साओ न सलड़ो झांगू न झेलड़ा मारू अकेलड़ा मारू अकेलड़ा मारूअ वांगुर पियो बाॾायां अजा उबाणा शाल वसायां अलख आस कंदो हीअ पूरी झुमरियूं पाईंदुसि उमिरि समूरी धीअ मुंहिंजी ज़िंद मां त घोरियां पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां धीअ मुंहिंजी ज़िंद मां त घोरियां पंहिंजी जिंद अबाणे वतन तां मोहन जो दड़ो जंहिंजी निशानी जेको न सम्झे करे थो नादानी कात मुंहिंजे कंद टेड़े आऊं खिलंदो अचां जिए सिंध आऊं चवंदो अचां जिए सिंध आऊं चवंदो अचां हे मोहन जो दड़ो जंहिंजी निशानी जेको न सम्झे करे थो नादानी सिंध विसारण जेको चाहे सचो सुपूत सो सिंध जो नाहे जिए मुंहिंजी सिंध मां त घोरियां पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां जिए मुंहिंजी सिंध मां त घोरियां पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां सिंध जे चमन तां अबाणे वतन तां सिंध जे चमन तां जिए मुंहिंजी सिंध मां त घोरियां पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां जिए मुंहिंजी सिंध मां त घोरियां पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां